अस्सलाम वालेकुम प्यारा साथियो, तव्हां सां मुखातिब आहियां एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे यूट्यूब चैनल मज़लूमनि जे आवाज़। साथियो, अॼोको ॾींहुं 3 मई सहाफ़िन जो आलमी सतह ते हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु थियल आहे, जंहिं ॾींहं ते दुनिया जे केतिरनि मुल्कनि में एहतजाजी मुज़ाहिरा, सेमिनार, वर्कशॉप, सिम्पोज़ियम, ट्रेनिंग सेंटर ऐं माण्हुनि खे शऊर ॾियण वारा प्रोग्राम थींदा आहिनि। सहाफ़त हिकु मुक़दस पेशो आहे। सहाफ़त हिकु पाक ऐं पवित्र पेशो आहे, जंहिं सहाफ़त जे करे दुनिया में वॾा पॉज़िटिव किरदार अदा करण जे करे दुनिया में इनकलाब रूनुमा थिया। क़ुरान में आयो फरमायो अल्लाह ताला त सुहिफ़ इब्राहिम व मूसा, मूं इब्राहिम खे ऐं मूसा अलैहिस्सलाम खे सहाफ़ी करे मोकिलियो। त साथियो, उहे माण्हू जेकी हक़ ते आहिनि, सच ते आहिनि ऐं पंहिंजे कलम खे सही इस्तेमालु था कनि, मुजरिमनि जे ख़िलाफ़, ॾाढ जे ख़िलाफ़, मज़लूमनि जे हक़ में, मजबूरनि जे हक़ में, ॾुतड़ियल अवाम जे हक़ में, उहे क़ाबिले तारीफ़ आहिनि ऐं उहे क़ाबिले सताश आहिनि ऐं उन्हनि खे असांजो सलाम आहे। पर जेकी माण्हू लालची आहिनि, जेकी कलम फ़रोश आहिनि, जेकी ज़मीर फ़रोश आहिनि, जेकी पंहिंजे कलम खे वक़्त जे हुकुमराननि जे अॻियां, ताक़तवर टोले जे अॻियां इस्तेमालु था करणु, कल्ह बि उन्हनि खां दुनिया नफ़रत कई, अॼु बि उन्हनि खां नफ़रत थी करे, भली उहे केतिरा बि अमीर हुजनि। महिरबानी साथियो।